टंग भगो कम करे, बाह भगो कम करे, दिल भगो हरगिज कम न करे। दोस्तों हिक हट वाणे वटि मुसलमान नौकर बीठल हो। उन जी हलंदे हलंदे दिल भजी पई ऐं नौकरी छॾण लाइ मालिक खे चयईं, पर मालिक हर दफ़े को न को बहानो ॾेई टारे पे छॾियुसि। मालिक जो ख़्यालु हुयो त घणा नौकर रखण माना घणनि माण्हुनि खे घर ॾेखारणु, जंहिं सबबु नौकर खे नौकरीअ मां जवाब न पई ॾिनई। नौकर सफ़ा बिर लॻो बीठो हुयो, सना सना टपड़ भञण शुरू कयईं। ॻाल्हि ॻाल्हि ते ग्राहकनि खे छिड़मूं ॾींदो हो। तोर माप में बि हथड़ी हणण शुरू कयईं। दुकानदार जे पुट खे बहाने सां लपाटू हणण बि शुरू कयईं। मालिक सभई बर्दाश्त पए कयसि। हिक ॾींहुं ज़ोरन ॾींदे मालिक जे उघाड़े पेट ते थुक वाहे कढियईं। मालिक संदसि नीयत ताड़े वियो ऐं यकदम दिल रखण लाइ चयईं, हाय हाय ॾाढी थधी आहे, उन्हनि खे वञी रख जिन जी कोसी हुजे, मां न बीहंदुसि। नौकर खार मां टप ॾेई उथंदे चवण लॻो। नौकर जा नखरा बर्दाश्त खां चढ़ियल ॾिसी मालिक चयो, बेशक तूं न बीहंदे। टंग भगो कम करे, बाह भगो कम करे, पर दिल भगो हरगिज़ कम न करे। मतलब त माण्हूअ जा ॿिया उज़वा न, पर दिल कम कंदी आहे। सालिम हथनि वारा पया पिनंदा आहिनि, जॾहिं त दिल वारा मंडा टुंडा कमाए पया खाईंदा आहिनि। टुटीअ खे टाको ई न लॻंदो आहे। दोस्तों वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।